पर कोई हौसलो न दींदो आ। इश्क दगा तक बीरा चुकियां अदल वे खाख त्यार विसाया, अदल वे खाख त्यार विसाया। काशे हर मंजरो हेड़े सारो सुअल गरवा। चवंदा आहिनि त उठो थर न त बरी बर। सिंध जो रेगिस्तानी इलाइक़ो थर पारकर जेको फितरी हुस्न ऐं कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। जॾहिं मीओगी मुद में कारूंझर जो जबल साई चादर ओटे कंवारप जा रंग निखेरे छॾींदो आहे ऐं मोर पर खोले चौका करण लॻंदा आहिनि, तॾहिं ईअं लॻंदो आहे ख़ुदा हिन खिते खे हुस्न जो देवता ठाहियो हुजे। सॼी सिंध समेत मुल्क जा माण्हू थर जो रुख करे छॾींदा आहिनि। अहिड़ीअ रीति लखें सियाह हिन रेगिस्तान जी भिनल भूअं जी ख़ुशबूअ सां वासिजी मस्त थियो वञनि था। एकली हूं मार्ग में हड़ विखणा बिखाला, ये रुतरो जानिएड़ो देखा, ये रुतरो मिठुअड़ो। थर पारकर रूह जी ग़िज़ा मौसीक़ी खे ख़ूब जनम ॾिनो आहे। इहो ई सबबु आहे जो थर जी कोयल माई भागी, थर जो बाबइयो सादिक फ़क़ीर, रजब फ़क़ीर, बुगड़ो नाची समेत दुनिया जे मुल्कनि में सुर विखेरे हिन ख़िते जो ॻाट ऊचो करण सां गॾोगॾु मुल्क जो नालो पुण रोशन करे चुका आहिनि। बदकिस्मतीअ सां चवणो थो पवे हिन खिते में नियाणियुनि जी तइलीम न हुअण जे बराबरि आहे ऐं अक्सर थर पारकर में ॻोठाणो माहौल हुजण करे नियाणियुनि खे सिर्फ़ु घर जो कमकार ई ॾिनो वञे थो। उन्हनि खे नई मयारी तइलीम ॾिनी वञे थी ऐं नई वरी ॿियनि सिख्या मर्कज़नि में खेनि मौक़ो मिले थो। इहो ई सबबु आहे जो थर पारकर में राग जी दुनिया में माई भागी ऐं फौज़िया सुमरो खां पोइ का बि नियाणी संगीत जी दुनिया में न आई आहे। अगरि किथे का नियाणी संगीत सां चाह रखंदड़ बि हुजे थी तॾहिं उनखे ऐं संदन वालदीन खे तरह तरह जा मेणा ऐं तुनका मिलनि था। उन करे न रुॻो इहा नियाणी मायूस थी संगीत सां लाॻापो ख़तमु करियो, घर जे कमकार जी किरत सां लॻियो वञे ऐं ईअं हुन जे ॻाइण वारी असरत मोहन जे दड़े जियां हमेशह लाइ दफ़न थियो वञे। मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, धणी पाक ॻाइण जो गुर सवन में कंहिं कद में रखियो आहे। सतन सुरनि जे साज़ हारमोनियम खे वॼाए आलाप छेड़ण वारा हाणे हिन खिते में तमामु घटि रहिया आहिनि। थर जे बाबईअ सादिक फ़क़ीर जे विछोड़े थर जी मौसीक़ी में हिकु न भरजंदड़ ख़ाल छॾियो आहे। अहिड़ीअ रीति लोक फनकारा फौज़िया सुमरो ऐं माई भाॻीअ जे विछोड़े सां ॼण त थर मां मौसीक़ी हमेशह लाइ मोकिलाए वई हुजे। पर के अहिड़ा बि रागी वेठा आहिनि जेके गुरबत जी लकीर खां हेठि जुड़ियल आहिनि, जेके पज़ीराई न मिलण करे संगीत जी दुनिया खां किनारा कशी करे विया आहिनि। अलबत्ता मरहूम सादिक फ़क़ीर जे शागिर्दनि तोड़े शफ़ी फ़क़ीर जे शागिर्दनि अञा कुझु थर जे भिटनि मां संगीत जे आलापनि खे दुनिया ताईं पहुचाइण जी पूरी कोशिशि कई आहे। उन्हनि में रजब फ़क़ीर, असलम फ़क़ीर, ज़वार फ़क़ीर, अब्बास फ़क़ीर समेत ॿिया फ़नकार शामिल आहिनि। चवंदा आहिनि त फ़क़ीर जो ॿारु रोअंदो पुण सुर में आहे ऐं फ़क़ीरनि जो मौसीक़ी सां अणटुट रिश्तो आहे। पर थर पारकर ज़िले जे तहलके इस्लाम कोट जे ॻोठ सिंगारो नून में उस्ताद जहिड़े पैगम्बरी पेशे सां वास्तो रखंदड़ उस्ताद सलीम नून जे घर में अखि खोलींदड़ नियाणी शकीला जो आवाज़ कंहिं कोयल जियां
उस्ताद सलीम सिंध टीवी न्यूज़ के ॿुधायो त हुन जूं 5 नियाणियूं आहिनि जॾहिं त हू प्राइमरी उस्ताद आहे। उस्ताद सलीम नून जे चवण मूजिबि संदसि 5 धीअरनि मां ॿियो नंबर धीअ शकीला जी तइलीम इंटर आहे। हू प्राइमरी दौरान ई मुल्क जा क़ौमी तराना तोड़े नयतूं ॻाईंदी हुई, जंहिंखां पोइ शकीला जी आवाज़ ॻोठ में धूम मचाए छॾी हुई। ईअं हू पाड़े में थींदड़ काजनि में पिणु बिना साज़ जे सुर विखेरे ख़ुशियुनि खे बीणो कंदी आहे। उस्ताद सलीम मूजिबि हू पाण नयतूं तोड़े नगमा लिखंदो आहे जेको संदसि धीअ शकीला ॻाए थी। प्राइमरी टीचर आहियां ऐं हिन ॻाइण जे हवाले सां जीअं तव्हां पुछो था अधी नंढड़ी ॻाए थी त आउं बि जॾहिं नंढो हुउसि त ॻाइण जो शौक़ु हूंदो हो। पोइ नातूं लिखियूं, मस्जिदुनि में पढ़ियूं या ॿियनि हंधनि जिते ॻाइण वॼाइण थींदा हुआ उते कुझु कलाम शौक़िया ॻाया, शौक़ु बि हो। पोइ अॻिते हली मुंहिंजी शादी थी, शादी थियण खां पोइ उहो शौक़ु मूं छॾे ॾिनो, वरी पंहिंजे घर खे बचनि खे संभालियो। ऐं माशाअल्लाह मूंखे 5 नियाणियूं आहिनि, जंहिंमां हीअ 2 नंबर ते आहे, जंहिंखे उहो साॻियो मूं वारो शौक़ु उहो हिनखे जाॻियो। ऐं स्कूल जी उमिरि खां ई नातूं स्कूल में ॻाईंदी हुई, गीत गज़ल ॻाईंदी हुई। उन खां पोइ हिनखे शौक़ु थियो ॻाइण ते, त मूं सूफ़ियाणा कलाम जेके पंहिंजा सूफ़ी शाइर आहिनि पंहिंजे सिंध जा, उन्हनि जा हिनखे कलाम लिखी करे उहे यादि कराया। पोइ कुझु टीवी था ॾिसी करे हिन उहे कलाम यादि कया। हिन जो शौक़ु हो। मूं इहो न चाहियो त कोई हिन नियाणी जो आवाज़ु घुटे करे, जीअं अवां ॿुधायो थरपारकर में नियाणियुनि खे ॿाहिरि ई नथो ॾिनो वञे, निकिरणु नथो ॾिनो वञे। सो मूं कोशिशि कई घर जे अंदरि ई हिनखे कुझु सेखारियो, कुझु पढ़ायो बि सही, इंटर जी तइलीम बि ॾियारी, सभिनी नियाणियुनि खे तइलीम ॾियारी आहे। सो हाणे मूं ॾिठो त हिनखे ॻाइण जो शौक़ु आहे त घर जे अंदरि ई हिनखे मूं ऐं साज़ वग़ैरह त असां न आहिनि, न असीं सम्झूं था, न वॼाए था सघूं, पर हिनखे जेको शौक़ु आहे पर फ़िलहालु त जेके पंहिंजा सुठा शाइर आहिनि या सुठा मौसीक़ार ॾींदड़ आहिनि या जेके फ़नकार आहिनि, जंहिंमें थर जो वॾो नालो आहे सादिक फ़क़ीर या रजब फ़क़ीर या जेके बि आहिनि, उन्हनि जा सूफ़ियाणा जेके कलाम आहिनि उहे मूं चूंड करे हिनखे सेखारिया। छो त हू ॿी जॻह बाज़ारी शाइरी हुनखे असीं न ॿुधंदासीं, न करण हिनखे ॻाइण ॾींदासीं। दर्द दिल जो वधी जो वींदो आ, दर्द दिल जो वधी जो वींदो आ, कोई तोखे पियो सॾींदो आ, कोई तोखे पियो सॾींदो आ, दर्द दिल जो वधी जो वींदो आ, दर्द दिल जो वधी जो वींदो आ, घावनी दड़ घणा मिली था वञनि, घावनी दड़ घणा मिली था वञनि, पर कोई हौसलो न ॾींदो आ, पर कोई हौसलो न ॾींदो आ, कोई तोखे पियो सॾींदो आ, कोई तोखे पियो सॾींदो आ, दर्द दिल जो वधी जो वींदो आ, दर्द दिल जो वधी जो वींदो आ। गुज़िरियल कुझु अरसे खां शकीला नून टीवीअ ते तोड़े इंटरनेट जी सहूलियत हुजण करे इंटरनेट तां सूफ़ियाणा कलाम तोड़े नाले वारनि फ़नकारनि जा ॻायल कलाम ॿुधंदी आहे, जंहिं सबबु हिन वक़्तु तमामु बहितर अंदाज़ में आबदा परवीन, मंज़ूर सकीराणी, उस्ताद जिमन, उस्ताद यूसुफ समेत ॿियनि कलाकारनि जा ॻायल कलाम साॻे ई नमूने बहितर अंदाज़ में ॻाए थी। इश्क लगा तकबीरा चुकियां, इश्क लगा तकबीरा चुकियां, अदल वे खाक त्यार वसाइयां, अदल वे खाक त्यार वसाइयां, इश्क लगा तकबीरा चुकियां, इश्क लगा तकबीरा चुकियां, शाम सूर को इश्क ने कीता, शाम सूर को इश्क ने कीता, सूली ते हसवार वसाइयां, सूली ते हसवार
लगा तकबीरां चुकियां, इश्क लगा तकबीरां चुकियां, शारां जे को इश्क ने कीता, शारां जे को इश्क ने कीता, घर कलू बेजार वसाया, घर कलू बेजार वसाया, इश्क लगा तकबीरां चुकियां, इश्क लगा तकबीरां चुकियां। ताज़ो थर ते पियल बरसातन बैद थर जे बाबईअ मरहूम सादिक फ़क़ीर जो ॻायल कलाम दिलकशर मंज़रा अहिड़ो मुंहिंजो थर ॻाए सोशल मीडिया ते अपलोड कयो त तमामु घणी मक़बूलियत मिली आहे। ईअं लॻी रहियो आहे ॼण थर जी मौसीक़ी जे दुनिया में नओं रूह अची वियो आहे। दिलकश हर मंज़रा ॼण सारो सोल गरवा, सोल वरली हिय दलती, सोल वरली हिय दलती, ऐ सुरमई अंबरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा। दिलकश हर मंज़रा ॼण सारो सोल गरवा, सोल वरली हिय दलती, सोल वरली हिय दलती, ऐ सुरमई अंबरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा। बाबी ओ तो बोले आई मोर पुकारे वेठो, वारीअ जो हर ज़रो सामणे सारे वेठो, तां तयार मल में पोइ भी, तां तयार मल में पोइ भी, सुरही सांझ सहरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा। शकीला नून जे वालिद उस्ताद सलीम चयो त हिन बदबूदार समाज में नियाणियुनि खे ईअं मौक़ा ॾियण ते खेनि तरह तरह जा तुनका पुण मिलनि था, पर हू नियाणियुनि जी ख़ुदा तरफ़ां मिलियल ॾात खे ईअं नथो दॿाए सघे। हू नियाणियुनि खे नाले वारनि फ़नकारनि जी सिफ़ में ॾिसण जो ख़्वाहिशमंद पुण आहे, पर महदूद वसीला हुजण करे हू नियाणियुनि खे नई कंहिं सुठी सिख्या ॾींदड़ मौसीक़ार वटि वञी सघियो आहे ऐं नई कंहिं कल में दाख़िल करायो आहे। बिल्कुलु तनक़ीद थींदी आहे जॾहिं असां सोशल मीडिया ते रखंदा आहियूं त के दोस्त त चवंदा आहिनि सुभान अल्लाह वाह वाह दी नियाणी भेण करे, के त चवंदा आहिनि न नियाणी थो ॻाराए थो या हिनखे कमाई जो ज़रियो थो ठाहे, जा अल्लाह साईं मूंखे सभु कुझु ॾिनो आहे, ऐं प्राइमरी टीचर आहे, मूंखे सुठी पघार मिले थी, सुखियो सवलो आहे, पंहिंजे घर में बकरी वग़ैरह मालड़ो बि आहे, ऐं पंहिंजे गुज़र सफ़र जो हक़ हलाल जो करियूं था, का बचनि खे पढ़ायूं था, उनजो जेको मुआवज़ो मिले थो उहो पघार जी सूरत में उहो पंहिंजे नियाणियुनि खे हलाल खारायो आहे। इनशाला हिननि में बि इख़लाक़ आहे ऐं इख़लाक़ी दायरे जे अंदरि केर बि बुरो कोन्हे। ऐं माण्हू बुरी कंदा आहिनि, छो ॻाइण वारा सभु बुरा थी विया छा? ॻाइण लाइ त कहिड़ा, ऐं जीअं मैडम आबदा परवीन आहे, जीअं जी ज़रीना बलोच, छा इहे ख़राबु थोरी हुयूं? एॾियूं उस्ताद ॻाइणियूं जेके गवैया थी गुज़रिया आहिनि। ॻाइणु हिकिड़ो फ़न आहे, असीं चाहियूं था त इहो फ़न बि असां हासिलु करियूं, सुठी ॻाल्हि आहे। ऐं जीअं थरपार कर्मा हिकिड़ो ॿ नाला अॻे थिया आहिनि, जीअं माई भाॻी आहे, फौज़िया सुमरो आहे, असांजी शौक़ु इहो आहे त हाणे 3 नंबर ते जेकॾहिं असांखे अॻिते आंदो वञे त असां थोरो ग़रीब तबिको आहियूं, अॻिते अची नथा, असां ॾाढी फैसिलिटी कोन्हे जो असां कराची हैदराबाद रेडियो टीवी ताईं पहुची सघूं, या साज़ींदड़ वग़ैरह जेके असां आणियूं उन्हनि खे या उन्हनि जी देखभाल करियूं, या घर में इहो
प्रोग्राम कयूं, इहो असांखां फ़िलहालु थी न पियो सघे। को दोस्त अहिड़ो असांजी मदद कंदो, इंशाल्लाह न्याणी अॻिते अची। कमाल जो गलो रखंदड़ मधुर आवाज़ जी मालिक शकीला नून सिंध टीवी न्यूज़ खे चयो त हू घर जो समूरो कमकार, बर्तन मलण, मानी पचाइण, पाणी भरण समेत कपिड़ा सिलाई पिणु कंदी आहे। संद सवाल दे फुर्सत में ॻाइण जे हवाले सां हर मुमकिन मदद कंदो आहे। सूफ़ियाना कलाम लिखी ॾियण समेत हुन जी हिमत अफ़ज़ाई कंदो आहे, जंहिंसां हुनजा जज़्बा अञा जवान थींदा आहिनि ऐं ॻाइण जो शौक़ु वधंदो आहे। शकीला नून ॿुधायो त हू नंढपण खां ई स्कूलनि जे थींदड़ फंक्शननि में क़ौमी तराननि खां वठी मिली नगमनि ताईं जुगारींदी आहे, जंहिंखां पोइ हुनजे आवाज़ खे ॻोठ वारनि पिणु सारायो ऐं बैदि में हू ॻोठ ते थींदड़ काजनि में पिणु राग आलापे हुननि जूं ख़ुशियूं ॿीणियूं करे थी। पढ़ियासीं हिते पहिरीं पंहिंजे स्कूल में, पोइ इस्लामकोट। राग जो नंढपण खां ई मूंखे शौक़ु हो, टीवी ॾिसी रेडियो ॿुधी ॿुधी पोइ मां सोचियो ॻायां, पोइ ॻायो। पोइ मुंहिंजे बाबा, मुंहिंजो उस्ताद को बि न आहे, मूंखे बाबा मुंहिंजो सेखारियो थोरो जी। घर जा कमकार बि कंदा आहियूं, सभु घर जो कमु बि कंदा आहियूं ऐं गाना बि यादि कंदा आहियूं। कमु कंदे कंदे ऐं गाना बि यादि करे वठंदा आहियूं। जी बाबा ॻाईंदो हो नंढपण में, पोइ मूंखे शौक़ु थियो बाबा ॻाए थो त आउं बि बाबा सां गॾु ॻायां। जी हा, सभु माण्हू तनक़ीद कनि था असांजी छोकिरी न ॻाए, पर मुंहिंजे बाबा गॾु आहे, पर मां ॻाईंदी आहियां। इलाही शौक़ु आहे त मां बि अॻिते वञा, थर सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन कयां। छा चाहियो था कि स्टेज सुठे ते वञा, को सुठो उस्ताद मिले? जी हा, उस्ताद हुजे, सुठो सुठो स्टेज हुजे जिते मां ॻायां। मां नंढपण खां ई 8 साल जी उमिरि खां ई पोइ ॻाइणु शुरू करे छॾियो। जी शादियुनि में पाड़े में मायूं ईंदियूं आहिनि ॻोठ जी, उनखे ॻाए ॿुधाईंदी आहियां। शादियूं जिते थींदियूं आहिनि ॻोठ में उते बि वेंदी आहियां, माण्हू चवंदा आहिनि अचो गाना ॻाए ॿुधा। क्लासिकल राग, जी क्लासिकल ॻाइण जो घणो शौक़ु आहे जी। मूं सभिनी जा गाना ॻाया आहिनि, अञा बि शौक़ु आहे त ॿियनि सुठनि शाइरनि जा गाना ॻायां। हुन वटि सवाइ वालिद जे जेको रागी त नाहे पर राग सां चाह रखे थो, उन सां गॾु ॻाए थी वटि न साज़ आहे न ई को तरबियत ॾींदड़ मौसीक़ार, जंहिं सबबु हू अॻिते न अची सघी आहे। शकीला जी ख़्वाहिश आहे त हू कंहिं सुठे मक़ाम ताईं पहुची पंहिंजे मधुर आवाज़ खे दुनिया ताईं पखेड़े मौसीक़ी जे दुनिया में पंहिंजो नालो कमाइण सां गॾोगॾु सिंध धरती ऐं वतन अज़ीज़ जो नालो पुन रोशन करे। जी न उस्ताद कोई न, बाबा सां गॾु जे टाइम हूंदो आहे त मां सिखंदी आहियां राग। जी हा, मुंहिंजो बि शौक़ु आहे त मां बि स्टेज ते वञा, अब्दा परवीन सां मिलां ऐं ॿियनि सां बि मिलां, ऐं शौक़ु आहे त अॻिते वञी ॻायां। चलते हैं लाखों ही मुसाफिर चलते हैं, मंजिल पे पहुँचते हैं दो एक अहले ज़माना, कदर करो नायाब ना हो कामयाब हो, ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सकाफ़त कातो थर जे बड़भांग बेटनि जी ओट में दबियल हिन मधुर आवाज़ खे दुनिया ताईं पहुचाइण लाइ शकीला नून जी वायर करे ऐं कंहिं सुठे मौसीक़ार खां तरबियत ॾियारे सुठो स्टेज मुहैया कयो वञे, जीअं हू पंहिंजे मधुर आवाज़ ज़रिए थर जी मौसीक़ी में पैदा थियल
ख़ाल पूरो करण सां गॾोगॾु मौसीक़ी दुनिया में पंहिंजो अला मक़ाम हासिल करे सघे, जेका संदन ऐं वालदीन जी ख़्वाहिश पिणु आहे। कैमरामैन प्रकाश कुमार पवन गोस्वामी सां गॾु सुधीर राठौर, सिंध टीवी न्यूज़, इस्लामकोट। जॾहिं कंहिं बि बादल मलायूं वसायूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं। जॾहिं कंहिं बि बादल मलायूं वसायूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं। जॾहिं कंहिं बि कोयल सुर लॻायो, तॾहिं वेतर विछोड़ो वधायो। जॾहिं कंहिं बि कोयल सुर लॻायो, तॾहिं वेतर विछोड़ो वधायो। जॾहिं माख मुखड़ियूं भिनीअ जो भिॼायूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं। जॾहिं कंहिं बि बादल मलायूं वसायूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं। जॾहिं तोखां नैणनि जो नातो छिनो, तॾहिं दूर आकाश केॾो हो। जॾहिं तोखां नैणनि जो नातो छिनो, तॾहिं दूर आकाश केॾो हो। जॾहिं झीअ झोरण ही आयूं जुदायूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं। जॾहिं कंहिं बि बादल मलायूं वसायूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं। जॾहिं कंहिं बि बादल मलायूं वसायूं, हले छो मां जूं अखियूं यादि आयूं।